जी दोस्तों, तव्हांजो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर। दोस्तों, अॼु आउं मिरापुर में आहियां। मिरापुर पहुचण वारो आहियां। पंहिंजे प्यारे दोस्त वटि वञी रहियो आहियां। मुंहिंजो दोस्त जो नालो आहे क़यूम गांगरो, जेको असांजे इंडस टीवी जो हिकु हिसो बि आहे ऐं मुंहिंजी टीम जो मतिलबु मेंबर आहे, मुंहिंजो अदाकार आहे नौजवान जंग। अलाह पाक हुनखे कामयाबु कंदो। ऐं हींअर आउं मिरापुर पहुचण वारो आहियां। हिनमहिल पहुची वियो आहियां। उहो गॾु आहे मूंसां दोस्त। असां हींअर आया आहियूं दरगाह वयल शाह ते। जी दोस्तों, दरगाह वयल शाह ते असां पहुची विया आहियूं। असां सां गॾु आहे असांजो बहितरीनु भाउ क़यूम गांगरो। हीअ गाॾी लॉक करे पियो ऐं तव्हांखे ॾिसी रहियो आहे, दोस्तनि खे बि। तव्हां दोस्त उनखे ॾिसी रहिया आहियो। ऐं हाणे तव्हांखे दरगाह जी ज़ियारत कराईंदासीं ऐं दरगाह जो पस मंज़र ॾेखारींदासीं। गर्मी बि ॾाढी आहे, धूप हुई तमामु घणी। सो हीअ वीडियो मुहर्रम खां पहिरियां जो आहे। ऐं हिन ते ऑडियो डबिंग हाणे कयां पियो ऐं हाणे रखां पियो। मुहर्रम खां पहिरियां 10-12 ॾींहं जो पहिरियां जो आहे। बिज़ी हुजण जे हिसाब सां कोन असां रखी सघियासीं या ठाहे सघियासीं व्लॉग। जुमे जे ॾींहुं असांजो वञणु थियो ऐं वरी असां दरगाह तां दुआऊं घुरी। दोस्तनि जे लाइ, मां पंहिंजी पेरनि जे लाइ दुआऊं घुरियूंसीं, पंहिंजे हक़ में दुआऊं घुरियूंसीं, छो जो हीअ बि अलाह जा वली आहिनि, अलाह जा बाना आहिनि। हिननि जी अलाह ॿुधंदो आहे। छो जो जिते बि वेंदा आहियूं त सिफ़ारिश कराइणी पवंदी आहे, त हीअ बि हिकिड़ो ज़रियो आहे। अगरि डायरेक्ट अलाह खे मतिलबु सिफ़ारिश कराइण जो, अलाह जा प्यारा बाना आहिनि। हीअ क़ुर पाक तव्हां ॾिसी रहिया आहियो, पया हुया माशाल्लाह। ऐं हिननि खे बि असां लोॾियोसीं। लोॾिबो आहे, छोकी रस्म हूंदी आहे सिंधियुनि जी। हीअ दरगाह ते वेठा आहियूं, मतिलबु सुकून वठी रहिया आहियूं, दुआ घुरी रहिया आहियूं। ऐं असां दुआ घुरी फ़ौरन असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, उनजो वॾो बिरादर जी डेथ थी वई, उनजी दुआ बि घुरणी हुई। त मुहर्रम खां पहिरियां जो हीअ वीडियो आहे। त पोइ असां निकिरी वियासीं फ़ौरन पीर वसणु। अली मुराद चांडियो साहिब सां असां दुआ घुरी आयासीं। ऐं ॿियो बि हिकिड़ो दोस्त आहे असांजो, उनजी बि अमड़ जी डेथ थी वई। इंशाअल्लाह उन ॾे बि वेंदासीं, छाजे करे जो असांखे देरि पई थिए, कोन वञी सघियासीं उन ॾे। त उनजो पंधु थोरो सवायो हुयो, उनखे पीर वसण खां अॻिते हुयो उनजो ॻोठु। सो इंशाअल्लाह उन भाउ ॾे बि असां वेंदासीं। थी सघे हीअ व्लॉग बि ॾिसंदो हुजे ऐं असांखे फॉलो कंदो आहे, ॾिसंदो आहे। पंहिंजो प्यारो दोस्त आहे ऐं असांजो आर्टिस्ट बि आहे। त हाणे असां हीअ दुआ घुरूं पिया। दुआ घुरी इंशाअल्लाह निकिरंदासीं पीर वसण तरफ़। ऐं उन दोस्त जो बि तव्हांखे दीदार करायूं था। उहो बि असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे, क़ाबिल एतिराम आहे, तमामु बहितरीनु दोस्त आहे भाइरनि जहिड़ो, अली मुराद चांडियो। जी दोस्तों, अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। हीअ फस्ट व्लॉग आहे मुंहिंजो। ऐं अगरि जे तव्हां मोट ॾींदव, पसंदि कंदव, त कोशिशि कंदुमि। हीअ पहिरियों व्लॉग आहे। डबिंग करण में थोरी मुश्किलात या एडिट करण में मुश्किलात थिए पई। इंशाअल्लाह ट्रेंड थी वेंदासीं। तव्हां अगरि सपोर्ट कंदव, प्यार मोहबत ॾींदव, त तमामु सुठा व्लॉग्स ठाहे, शार्ट व्लॉग्स ठाहे, हीअ शायदि वॾो थी वियो हुजे मथां, पर शार्ट व्लॉग्स ठाहे अव्हांखे दीदार कराईंदासीं। जिते जिते घुमूं था इंजॉय कराईंदासीं, ज़ियारतूं कराईंदासीं, सिंध सॼी घुमाईंदासीं जिते जिते असां घुमंदा आहियूं। सो अगरि नवां दोस्त आया आहियो त हिन असांजे टिकटॉक खे फॉलो कयो ऐं एड थी वञो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो हिकिड़ो यूट्यूब ते चैनल अथव दोस्तो, इंडस टीवी जे नाले सां। उन ते असां व्लॉग्स वग़ैरह या फिल्मूं ड्रामा वग़ैरह पंहिंजो जेको मवाद रखंदा आहियूं। हीअ दोस्त आहे असांजो भाउ अली मुराद चांडियो, क़ाबिल एतिराम। मौला हिन खे सलामत रखंदो, आबाद रखंदो। ऐं असां भाउ जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। अलाह पाक सब्र ऐं तौफ़ीक़ अता कंदसि। तव्हांखे हीअ व्लॉग कीअं लॻो? असांजो व्लॉग एंड ते पहुचण वारो आहे। छाजे करे जो देरि थी वई, असीं हाणे निकितासीं हाणे पंहिंजे ॻोठ तरफ़। भाउ खे मां मिरापुर लाथमि, क़यूम गांगरो खे हाणे आउं वञी रहियो आहियां खानवाण। मुंहिंजो ॻोठु आहे खानवाण। हीअ जेको आहे सो ॾेवणा शाख जे लॻ आहे, पहुचण वारो आहियां। त हाणे आउं दुआउनि में यादि तव्हांखां इजाज़त वठंदुसि।